मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सिंध तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजो पंहिंजो साहिब ख़ान सोचिजो ज़रूरु प्रोग्राम सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हांजी समाअतुनि लाइ ज़ैब सिंधीअ जो कालम सिंध जे आशिक़ जा ख़्वाब साभिया माणींदा जो इंतख़ाब कयो वियो आहे। ॿिए भाङे में अॼु असीं पेश कंदासीं साईं मोहतरम इब्राहिम जो साहब जिन जो मुरतब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधी सकाफ़त ऐं सिंधी ॿोली अमर आहिनि। टे ऐं आख़िरी भाङे में अव्हांजी समाअतुनि लाइ अॼु जेका मुख़्तसिर कहाणी जो इंतख़ाब कयो वियो आहे उन जो नालो आहे नक्शो, जंहिंजो लेखक आहे हिदायत मंगी। त अॼु जे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था ज़ैब सिंधीअ जे कालम सिंध जे आशिक़ जा ख़्वाब साभिया माणींदा सां। ज़ैब सिंधी पंहिंजे कालम में लिखे थो त ख़्वाब त हर माण्हू ॾिसे थो, पर अक्सर माण्हुनि जा ख़्वाब संदनि ज़ाती मुफ़ादनि ताईं महदूद हूंदा आहिनि, जॾहिं त के तमामु थोरा माण्हू ई अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं जा ख़्वाब संदनि सोच जी ऐं ज़ाती मुफ़ादनि खां मथां हूंदा आहिनि। साईं मोहम्मद इब्राहिम जो बि उन्हनि माण्हुनि मां जेके तमामु थोरा इंसान हूंदा आहिनि जंहिं सदाईं इज्तिमायत जा ख़्वाब ॾिठा। संदसि ख़्वाबनि ऐं सोचुनि जो महवर फ़क़ति ऐं फ़क़ति सिंध हुई। इल्मी अदबी हवाले सां ट्रांसलेशन बेरो बि हिन जो हिकु ख़्वाबु हो, जंहिं वसीले हिन चाहियो थे त दुनिया जे अज़ीम किताबनि खे सिंधीअ में तर्जुमो करायो वञे, पर ॿियनि केतिरनि ख़्वाबनि सां गॾु उहो ख़्वाब बि संदसि ज़िंदगी में साभिया न माणे सघियो। साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे वफ़ात खां पोइ सिंध जी सकाफ़त खाते वारे वज़ीर सरदार शाह जोए साहब बाबति ताज़ियती रेफरेंस में ॻाल्हाईंदे चयो आहे त हुकूमतुनि जी बेहसियत जी हद आहे त 1954 ईस्वीअ में ट्रांसलेशन बेरो क़ाइमु करण वारो मोहम्मद इब्राहिम जोए जो ख़्वाबु पूरो न थी सघियो आहे। असांजी हुकूमत हलंदड़ साल ई ट्रांसलेशन बेरो क़ाइमु कंदी। साॻिए वक़्तु सकाफ़त वारे वज़ीर कराची जी नेशनल लाइब्रेरीअ जे भरिसां तामीर थींदड़ सकाफ़त खाते जे ऑडिटोरियम खे बि साईं मोहम्मद इब्राहिम जो जे नाले सां मनसूब करणु
संदसि यादगार तामीर कराइण ऐं सिंध यूनिवर्सिटी में क़ाइमु थींदड़ मोहम्मद इब्राहिम जो चेयर में सहकार करण जा ऐलान पिणु कया आहिनि। कंहिं बि सुठे कम खे साराहणी घुरिजे, पर ज़रूरी आहे त कमु थियणु घुरिजे। ऐलान फ़क़ति ऐलान न रहिजी वञणु घुरिजनि। असांखे ख़बर आहे त साईं मोहम्मद इब्राहिम जो कॾहिं बि ज़ाती मफ़ाद या शख़्सी मञता लाइ न सोचियो हो, पर हिन सदाईं सिंध लाइ सोचियो हुयो। जोए साहब जी सोच जे साथी ऐं 20वीं सदी जे अज़ीम शाइर शेख अयाज़ हिकु निजी कचहरीअ में चयो हो, इब्राहिम जोए जहिड़ा दानिश्वर कॾहिं कॾहिं जनम वठंदा आहिनि, पर सिंध जोए साहब जो क़दुरु नाहे कयो। पर ख़ुदि जोए साहब पंहिंजे 1 सदीअ खां वॾी ज़िंदगीअ में कॾहिं बि अहिड़ी शिकायत न कई। जो मञता जी ख़्वाहिश खां वधीक मक़सद जी हासिलात खे ई जोए साहब सदाईं अहमियत ॾिनी, छो त हू सिंध सां इश्क़ कंदड़ इंसान हो। संदसि सां ग़ैर मशरूत मोहबत कंदड़ ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए साहब जूं सिंध, सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब लाइ ख़िदमतूं अदबी मंज़र खां वधीक पसे मंज़र में बि मौजूदु आहिनि। शेख अयाज़ जे ख़तनि जो मजमूओ उन्हीअ जंहिंखे जदीद सिंधी अदब जो क्लासिक तस्लीम कयो वियो आहे, उन्हीअ क्लासिक जो क्रेडिट अमर शेख अयाज़ सां गॾोगॾु जोए साहब ॾांहुं बि वञे थो, जो उहे समूरा ख़त शेख अयाज़ जोए साहब जे चवण ऐं उत्साहण ते लिखिया हुआ, जेकी किताबी सूरत में छपजण खां अॻु जोए साहब ई पंहिंजे अयामकिरीअ में 3 माई महिराण में छपाया हुआ। उन किताब जे मुहाग में जोए साहब मशहूरु फ्रांसीसी मुसविर पाल कागन जा लफ़्ज़ वर्जाया आहिनि त माण्हूअ जे हथनि जी हासिलात उन माण्हू जी तशरीह आहे। जोए साहब जा वर्जायल उहे लफ़्ज़ त ख़ुदि जोए साहब ते बि मंडीअ मथां टिक जीअं टहिकी अचनि था। जंहिंजे हथनि जा हासिलात संदसि समूरियुनि लिखनि सां गॾोगॾु हिन जी सोच ऐं हिन जो फ़िकुरु, जंहिंजे हिकु डिघे अरसे ताईं गुफ़्तगू जी सूरत में बि हिन सिंध वासियुनि लाइ वंड कई हुई, उहा ख़ुदि जोए साहब जी शख़्सियत जी तशरीह आहे। सिंध लाइ सोचणु ऐं सिंध लाइ नयूं राहूं तलाश करण ई जोए साहब जी ज़िंदगीअ जे सफ़र जो मक़सदु ऐं महवर रहियो। संदसि 1 सदीअ खां वधीक ॼमार जी रातियुनि जो हिकिड़ो ई ख़्वाबु हो, ख़ुशहाल रोशन ख़्याल ऐं पाण भरी सिंध जो ख़्वाबु। असांजे केतिरनि ई दानिश्वरनि कमाऊ कुर्सियुनि ऐं वॾियुनि मराअतुनि सबबु आसाइशुनि वारी ज़िंदगी गुज़ारी ऐं गुज़ारनि था, पर जोए साहब इनामनि अकरामनि कमाऊ कुर्सियुनि तोड़े मराअतुनि खां मुंहुं मोड़े पासी जी ज़िंदगी गुज़ारी। 80 सालनि वारी उमिरि खां पोइ बि हू पंहिंजी हैदराबाद जी सहाफ़ी कॉलोनी वारे घर खां गाॾी खाते में मौजूदु सिंध एजुकेशन ट्रस्ट जी ऑफ़िस ताईं बिना के मुआवज़े जे कमु करण लाइ रोज़ु डिघो पंधु करे वेंदो हो। उतां मोटण वक़्तु कॾहिं थकिजी पवण खां पोइ वरी हू माण्हुनि सां सथियल 4 सीटर में सफ़र कंदे बि नज़र ईंदो हो। हिन हिकिड़ो सदारती अवार्ड क़बूलु कयो त उन ई इनाम जी समूरी रक़म डॉक्टर अदीब रिज़वीअ जे इदारे खे ख़ल्क़ जी ख़िदमत ख़ातिर ॾेई छॾियईं। आवाम सां गॾु रहंदड़ ऐं सादगीअ वारी अवामी ज़िंदगी गुज़ारींदड़ हिन ॾाहे जी नज़र फ़क़ति माज़ी ऐं हालत ई न हुई, पर मुस्तक़बिल ते बि संदसि गहरी नज़र हूंदी हुई। हू सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जे मुस्तक़बिल लाइ मायूस त न हो, पर फ़िक्रमंद ज़रूरु हूंदो हो। सिंध मतां आयल ॾुखियनि ॾींहंनि में बि हू उमीदुनि जो दामन हथ मां न छॾींदो हो। जो हिन ॼातो थिए त हिन पारां थोरी मायूसीअ जे इज़हार बि नौजवाननि जे ज़हननि ते मनफ़ी असरु विझंदो। ग़ुलाम रब्बानी पंहिंजे किताब जहिड़ा गुल गुलाब जा में लिखियो आहे त सिंध 20वीं सदीअ में 2 वॾा अदीब ऐं दानिश्वर पैदा कया। 2 ग़रीब घरनि में पैदा थिया ऐं पंहिंजी गुरबत ते नाज़ कयाऊं। सॼी उमिरि ग़रीबनि जा हिमायती थी रहिया ऐं कॾहिं बि अमीरनि सां सूर न सलियाऊं। न वरी कॾहिं कंहिं ख़ान खाना जे पुट जी परवाह कयाऊं। महिनत सां अहिड़ो त नालो पैदा कयाऊं जो तारीख़ जे सुफ़नि ते महर हणी छॾियाऊं। पहिरियों 20वीं सदीअ जे पहिरें अध में सिंध जे आसमान ते उभरियो
ऐं पोइ ॿियो अध में पहिरें जो नालो हो मिर्ज़ा कलीज बेग, ॿिए जो मोहम्मद इब्राहिम जो हुयो। रबानी साहब जी राय सां त इख़्तिलाफ़ु करे सघिजे थो ऐं को टियों, चोथों ऐं पंजो नालो शामिलु करण जहिड़ो बहस थी सघे थो, पर इन ॻाल्हि में को बि शक न आहे त मिर्ज़ा कलीज बेग जदीद सिंधी नसर जा बुनियाद रखिया त मोहम्मद इब्राहिम जो न फ़क़ति सिंधी नसर पर सिंधी शाइरीअ खे बि जदीद फ़िक्र सां हम आहंग करण में वॾो किरदारु रहियो। बेशक त जोए साहब कलीज बेग जीअं सवें किताब त न लिखिया या तर्जुमो कया, पर हिन जदीद फ़िक्र जी आबियारी कंदड़ केतिरनि किताबनि लिखण ऐं तर्जुमो करण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ फ़ॉर्मनि ते पंहिंजे फ़िक्री गुफ़्तगूअ वसीले बि सिंध जी सोच ऐं ॾहाप में लॻातार वाधारो कयो, जेको कंहिं बि तरह सां कंहिं वॾे कारनामे खां घटि न आहे। ज़िंदगी त हर इंसानु घारे थो, पर असां जीअं बि जीए भला को जहान में जहिड़ो मिसाल के घटि माण्हू बणिबा आहिनि। बिना कंहिं शक जे चई सघिजे थो त मोहम्मद इब्राहिम जो साहब मिसाली ज़िंदगी गुज़ारी, जंहिंसां मिली हर दफ़े इहो अहसासु थींदो हो त ॼणो असीं सिंध जे फ़िक्र ऐं शऊर सां मिली रहिया हुजूं। अफ़सोस त सिंध जे फ़िक्री शऊर जी अलामत साईं मोहम्मद इब्राहिम जो असां में नाहे रहियो, पर हू फ़क़ति जिस्मानी तौरु असां खां विछड़ियो आहे। हिन सिंध सां मुहबत जी जेका शमा असांजे दिलनि में रोशन कई आहे, उहा कॾहिं बि न विसामंदी। जो साहब पंहिंजे फ़िक्री वसीले समूरिन सदियुनि ताईं सिंध सां गॾु ज़िंदा रहंदो, छो त फ़िक्र जो मौत कॾहिं बि नाहे थींदो। ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त जोए साहब जे ख्वाबनि खे साभियां ॾियण लाइ नेक नियती सां कोशिशि कयो वञनि, जेकी फ़क़ति ऐलाननि ताईं महदूद न हुजनि, पर ऐलानियल वक़्तु अंदरि उहे तकमील ते पहुतल बि नज़र अचनि। बाक़ी न त ऐलान हज़ारे मां न रुॻो ऐं जी हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हां, जहिड़ा राग त असां 70 सालनि खां ॿुधंदा पिया अचूं। असांजे सिंध जी धरती हमेशह अनमोल मोतियुनि जी जनम भूमि रही आहे। उन्हनि अनमोल मोतियुनि मंझां मोहतरम साईं इब्राहिम जो साहब जन जहिड़ा त अणमुल मोती आहिनि, जन जे शान में लफ़्ज़नि जी भेटा ॾियण लाइ लफ़्ज़ खुटियो वञनि। साईं इब्राहिम जो जहिड़ा दानिश्वर वरले पैदा थींदा आहिनि, तमामु थोरा इंसान हूंदा आहिनि जेकी ॿियनि लाइ जीअंदा आहिनि। मतिलबु त उहे इनफ़रादी मुफ़ाद जा न पर इज्तमायत जा क़ाइल हूंदा आहिनि। साईं इब्राहिम जो साहब जन बि पंहिंजी सॼी ॼमार पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि खे परे रखी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जी सुरहण लाइ पाण पतोड़ियो। संदसि जी ज़िंदगी जो मक़सदु सपननि सोचुनि जो महावर सिर्फ़ु सिंध ई हुई। सिंध जो ही आशिक़ मोहम्मद इब्राहिम जो हुयो, जन हिकु सदीअ खां वॾी ॼमार सिंध ऐं सिंधी अदब जी ख़िदमत में गुज़ारी। संदसि जो सिंधी अदब लाइ कयल ख़िदमतूं ऐं जाखोड़ खां मुंहुं मोड़ नामुमकिन आहे। साईं जो साहब जन जूं तहरीरूं, तर्जुमो ऐं मुरतब थियल किताब सोच ऐं फ़िक्र असां सभिनी सिंध वासियुनि लाइ उत्साह आहे, जंहिंजे ज़रिए ख़ुशहाल मुस्तक़बिल जूं रोशन राहूं ॻोल्हे सघजनि थियूं। सदीअ जे अहिड़े अनमोल दानिश्वर ऐश इशरत जी ज़िंदगी खां पासीरो थी सादगीअ वारी ज़िंदगी खे तरजीह ॾिनी, जेका अॼु जे केतिरनि दानिशनि लाइ आसीअ मिसल आहे, जेकी सणबी कुर्सियुनि सबबु आसाइश वारी ज़िंदगी घारे रहिया आहिनि। सदीअ जो ॾाहो ऐं सिंध जो शऊर जी अलामत मोहतरम साईं इब्राहिम जो साहब जन जिस्मानी तौर ते असांखां मोकिलाए विया, पर संदसि जी सोच, ॾाहप ऐं शऊरी फ़िक्र ता क़यामत ताईं असां सां सेहड़े रहंदो।
अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे में पेश कयूं था साईं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जो साहब जन जो मुरतब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधी सकाफ़त ऐं सिंधी ॿोली अमर आहिनि। सिंधी क़ौम ऐं संदसि सकाफ़त बि के अहिड़ियूं इम्तियाज़ी ख़ूबियूं मौजूदु आहिनि जेकी जेकॾहिं गुम बि थी वञनि त उन्हनि जी पूराई या तलाफ़ी कंहिं ॿिए मुल्क, कंहिं ॿिए बि क़ौम ऐं कंहिं ॿी सकाफ़त हथां नथी थी सघंदियूं। जेसीं असां वटि उहे इम्तियाज़ी ख़ुसूसियतूं मौजूदु आहिनि तेसीं असांजी सिंध जी सकाफ़त ऐं असांजी सिंधी ॿोली क़ाइमु आहिनि। पंहिंजी ॿोलीअ ऐं अदब खे जेकॾहिं असां पंहिंजो करे सम्झो ऐं उन जी क़िस्मत सां पंहिंजूं क़िस्मतूं ॻंढियूंसीं त न फ़क़ति इन ॻाल्हि जो को इम्कान कोन्हे पर इहो को सुवाल ई कोन थो उथे त उनखे कंहिं क़िस्म जो को ज़ंग पहुची सघे थो। अदब वानकईअ जी विंदुर जो ज़रियो ऐं पैसे पैदा करण जो वसीलो बि बराबरि आहे, पर उन जो असली शान कंहिं ज़्यादा आला ऐं पाकीज़ा मक़सद लाइ मख़सूस आहे। अदब ज़रिए इंसाननि जे ज़हन खे अछो उजरो ऐं साफ़ करे सघिजे थो, खेनि सही सम्झ ऐं शऊर सां रोशनास करे सघिजे थो। संदनि दिलनि में उन एबदार दुनिया खे बदिलाए नए सिर ठाहिण जा जज़्बा ऐं उमंग, हिमतूं ऐं इरादा पैदा करे सघजनि था। मंझंदि इल्म जो एतिराम, सच लाइ मोहबत ऐं हुस्न जी सही परख परूर लाइ घुर्बल जामलियाती हिस ऐं इंसान जी अज़मत जो क़दुरु ऐं अहसासु पैदा करे सघजनि था। जेकॾहिं अदीब ऐं नाशिर अदब जे उन आला मक़सदनि खे ख़्याल में रखंदासूं त यकीनन पंहिंजे अदबी तख़लीक़ुनि ऐं मतलूबात खे संदर मानवी तौरु ज़ाहिरी वसफ़ुनि सां पहिरीं सिंगारे ठाहे मुकमिल करे पोइ पंहिंजे मोहतरम पढ़ंदड़ अॻियां पेश करण जी जुरत करे सघंदासूं। जॾहिं पंहिंजे पढ़ंदड़ लाइ इज़त ऐं मोहबत जो इज़हार उन ई सूरत में असीं कंदासीं तॾहिं हुननि जे दिलनि में असां लाइ मोहबत ऐं इज़त जा जज़्बा पैदा थींदा ऐं पोइ अदीब ऐं पढ़ंदड़ हिक ई गॾियल मक़सद यानी ॿोलीअ ऐं अदब जे तहफ़ुज़ ऐं तरक़ीअ लाइ मख़सूस करे सघंदा। लफ़्ज़नि जी अहमियत फ़क़ति उन्हनि जी लुग़वी माना में न आहे। लफ़्ज़नि में वॾी ताक़त आहे। लफ़्ज़नि में तारीख़ आहे, लफ़्ज़नि में जाग्राफ़ी आहे, लफ़्ज़नि में रूह आहे ऐं ईमान आहे, लफ़्ज़नि में फ़लसफ़ो आहे ऐं साइंस आहे, लफ़्ज़नि में जोश आहे ऐं हिल्म आहे, लफ़्ज़नि में मिठास आहे ऐं परवाज़ आहे। लफ़्ज़नि तां ऐं उन्हनि सां मोहबत रखण सां माण्हुनि ऐं क़ौमुनि जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। लफ़्ज़ ज़िंदगीअ जो राज़ आहिनि। ज़ुबान खे मसनूई लफ़्ज़नि में तसवुरु करणु ज़ुल्म आहे। लफ़्ज़नि खे विसारणु पंहिंजे वजूद खे विसारणु आहे। लफ़्ज़नि सां मोहबत ख़ुददारीअ जो बाइस आहे। लफ़्ज़नि में जंहिं शख़्स लाइ मक़नातीसी असरु न रहियो उहो फ़ुज़ूल आहे। ज़ुबान सां अजनबियत अख़्तियार करणु आहे। लफ़्ज़नि में हुबुल वतनी आहे। क़ौम ऐं क़ौमी सकाफ़त जे वजूद जो दारो मदार ॿोलीअ ते आहे, पर उहा ॿोली जेका फ़क़ति घरनि जे चौ दीवारुनि में या रुॻो ज़िंदगी जे रवाजी ऐं मुख़्तसिर मामलनि में कमु थी अचे ऐं क़ौम जे इल्मी ऐं अदबी ज़रूरतुनि ऐं क़ौमी ज़िंदगी जे ॿियनि अहम मामलनि लाइ कारगर न आहे, सा मौजूदा ज़माने में क़ौम ऐं क़ौमी सकाफ़त जे वजूद जो को भरवसे जहिड़ो बुनियादु नथी बणिजी सघे। ज़ाहिर आहे त सिंधी क़ौम ऐं सिंधी सकाफ़त खे बि जेकॾहिं ज़िंदा रहणो आहे त उन लाइ सिंधी ॿोलीअ खे पिणु ज़िंदा रहणु घुरिजे। न फ़क़ति ज़िंदा रहणु बल्कि खेसि लाज़मी तरह हिकु आला इल्मी ऐं अदबी पिणु बणिजणु घुरिजे। सिंधी ॿोलीअ में तरक़ी जा मुमकिनात बेअंदाज़ मौजूदु आहिनि, पर संदसि गुज़िरियल सालनि जी तारीख़ जा अलमनाक दास्तान शाहिद आहिनि त खेसि पंहिंजे फितरी सलाहियतुनि खे फ़रोग़ ॾियण जा कॾहिं बि के साज़गार मौक़ा नसीब न थिया आहिनि। धारिया हाकिम सदाईं हिन कोशिश में रुधल रहिया त इल्मी ऐं अदबी रुतबो फ़क़ति संदनि पंहिंजनि हाकिमाना ॿोलियुनि लाइ ई मख़सूस रहे। तंहिं हूंदे बि सिंधी ॿोली न फ़क़ति पाण खे ज़िंदा रखियो पर एॾीअ मुकमिल
कसम परसीअ जी हालत में रही करे बि पाण वटि हिकु उहो अज़ीम अदबी सरमायो पैदा कयईं जंहिं लाइ दुनिया जी हर का सुधरियल खां सुधरियल ॿोली बि मथसि रश करे सघे थी। तंहिं करे हाणे जॾहिं चयो वञे थो त सिंधी ऐं सिंधी क़ौम आज़ादु आहिनि, जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे उन ई मिड़नी बंदिशुनि खां आज़ादु न कयो वियो जेके धारियुनि मथसि आइद कयूं हुयूं ऐं वधण विझण जा उहे समूरा मौक़िया जिन खां खेसि हेसि ताईं महरूम रखियो वियो हो, खेसि मुहैया करे न ॾिना विया, त पोइ उनखां वधीक बदनसीबी सिंध ऐं सिंधी क़ौम ऐं सिंधी सक़ाफ़त लाइ ॿी कहिड़ी थी सघे थी। असांजा पोएं खां पोयां नए रोशन वारा हाकिम अंग्रेज़ तुन असांजी ॿोलीअ खे हिकु बहितरीनु यानी अहिड़ी ॿोली जेका ग़ुलामनि जी ॿोली रही हुजे ऐं उन्हनि खे ईअं ई सॾींदा रहिया, जंहिंजो मतिलबु ही हो त संदन साम्हूं असांजी ॿोली हिकु अणसुधरियल ऐं इल्मी शान खां किरियल ॿोली हुई। इहो ई सबबु हो जो मुल्क जे तालीमी सिरिश्ते में हुननि पंहिंजे शाहाना ॿोलीअ जी भेट में असांजी ॿोलीअ खे उहा ग़ैर अहम जॻह ॾिनी जो हूअ ख़ासि तरह इल्मी अदबी दायरे में असां लाइ कंहिं बि कम जे न रही ऐं नतीजो ही निकितो जो असांजी ॿोली ख़ुदि असांजी नज़र में किरी पई। प्राइमरी स्कूलनि में पंहिंजी मादरी ज़बान जी मार्फत असांजा ॿार अधु गाबरू अंग अखर सिखी सघिया थे, बाक़ी सेकेंडरी स्कूलनि ऐं कॉलेजनि में ॿोली को शानाइतो पैर पाए उहा ॻाल्हि हाकिमाना ॿोलीअ जी मौजूदगी में कीअं थी मुमकिन थी सघे। तंहिंखां सवाइ हाकिमनि जो बुनियादी मक़सदु न फ़क़ति पंहिंजे हुकूमत क़ाइमु रखण जो हूंदो आहे, तंहिं करे अंग्रेज़नि खे फ़क़ति हिकु महदूद तादाद तालीम याफ़्ता ग़ुलामनि जो घुर्बल हो जिन जे हथां हू पंहिंजी हुकूमत जो चरखो कामयाबीअ सां हलाए सघनि। उन लाइ पिणु लाज़मी हो त तालीम जो सिरिश्तो अहिड़ो तजिज़ियो कयो वञे जो हू हिकु त उहे तालीम याफ़्ता ग़ुलाम किथे बि घुर्ज खां घटि वधि न थी सघनि ऐं ॿियो त खेनि तालीम फ़क़ति ग़ुलामनि जी तारीफ़ जिन खे धारिया हाकिम पैदा करणु घुरंदो आहे हिन रीति कई वई हुई जो असां ॾंदे आङुरियूं ॿुधी ॾंदे आङुरियूं अची वञनि। अॼु दुनिया में को बि मुल्क मौजूदु न आहे जिते घटि में घटि उहा तालीम जेका हिकु सुधरियल ऐं मुहज़िब शख़्स लाइ मौजूदु दुनिया में लाज़मी सम्झी वञे थी सां उतां जे माण्हुनि खे संदन पंहिंजी मादरी ॿोलीअ मार्फत न पर कंहिं ॿारनि धुरियुनि जे ॿोलीअ मार्फत ॾिनी वई हुजे। अॼु जॾहिं तालीम 100% आम करण क़ौमनि जी ज़िंदगी हिकु लाज़मी ऐं बुनियादी उसूल बणिजी चुकी आहे, जेकॾहिं उन हालतुनि में असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ खे न फ़क़ति महफ़ूज़ रखिणो आहे बल्कि उनखे इल्मी अदबी हैसियत में अॻिते वधाइणो आहे त पोइ असांखे पंहिंजे तालीमी सिरिश्ते जी मदद सां इहो अज़ीम मक़सदु हासिलु करिणो पवंदो। सिंधी ॿार खे सही माना में तालीम सां रोशनास थियणो आहे ऐं थियणु घुरिजे ऐं उहा तालीम खेसि संदसि पंहिंजी मादरी ज़बान ज़रिए ई हासिलु थियणु घुरिजे। इहो असांजो पैदाइशी हक़ बि आहे ऐं बुनियादी फ़र्ज़ बि। उन लाइ हिकु त असांखे पंहिंजे समूरी तालीमी सिरिश्ते खे बिना नए सिर ठाहिणो पवंदो ऐं इहो असांजो पैदाइशी हक़ पिणु आहे जेको पहिरियां तज़किरो बि कयोसीं। ऐं ॿियो त उन लाइ असांखे सवे मुनासिब ऐं मुफ़ीद किताब जा असल लिखणा पवंदा या तर्जुमो करणो पवंदा। सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जे साम्हूं अॼु इन्हनि ॿिनि मक़सदनि खां सवाइ टियों मक़सदु का बि अहमियत नथो रखे। ॿोलियूं कुदरत जा मौजिज़ा ऐं इंसानी तारीख़ जा वॾा करिश्मा आहियूं। कंहिं ॿोलीअ जे सर्जण ई माना त कंहिं समाज जो, कंहिं क़ौम जो सर्जण, किन तहज़ीबी सियासी ऐं मुआइशी इदारनि जो सर्जण, कंहिं हुकुमरान क़ुवत जो, कंहिं सियासी इक़्तिदारी मर्कज़ जो वजूद बि अचणु ऐं ख़ुदि ख़ुदा बि त माण्हुनि सां माण्हुनि जी पंहिंजी ॿोलीअ में कलाम थी कयो। सिंध ऐं सिंधुनि जा माण्हू बि उन लाइ त आख़िर आज़ादु न थिया हुआ त पंहिंजे ॻाल्हि तां दस्तबरदार थी उर्दू सियासी इक़्तिदार जा ग़ुलाम बणिजी वञनि। ॿोली आवाज़ दाह ऐं दहान जो जवाबु, ॿोलीअ जा लफ़्ज़, ॿोलीअ जूं ॻाल्हियूं ज़िंदगी जी वॾी विथ आहिनि ऐं उन लाइ वॾो आथत आहिनि, बल्कि माण्हुनि लाइ माण्हुपे सां जीअण जो बुनियादु आहिनि। रूसी अदीब तरगनेफ 1818 खां 1883 ईस्वी, जंहिं पंहिंजी उमिरि जो सॼो अधु हिसो कंहिं तरह बि बेवतनीअ में
गुज़ारियो हो। पंहिंजी रूसी ॿोलीअ लाइ हिकु मौक़े ते चयो हो, जॾहिं बि मां शक में वेहिड़िजी वञा थो, जॾहिं बि मां पंहिंजे मुल्क ते वीचारींदे पंहिंजो मन लर्ज़िजी थो, तॾहिं उहो मुंहिंजी अज़ीम सघार ऐं सचार ऐं आज़ादु रूसी ॿोली तूं ई मूंखे ॾंड ॾीं थी ऐं मूंखे बचाई थी। जे तूं न हुजीं त पक ई पक जो कुझु मुंहिंजे वतन ई वही रहियो आहे। उनखे ॾिसी आउं हूंद ड्रही बिना पट अची पवां, पर को ईअं आख़िर कीअं थो मञी सघे त अहिड़ी अज़ीम ॿोली अज़ीम क़ौमनि खां घटि क़ौम खे मिलियल हूंदी। असां बि पंहिंजी ॿोली लाइ चई सघूं था त उहा असांजो ॾढ आहे, आथत आहे। असांजा शक ऐं नाराज़ायूं दूरि करे थी ऐं जेका ॿोली असांखे सिंधी ज़ात हुजणु जहिड़ो नसर ॾेई सघे थी, उन जहिड़ी परख ॾेई सघे थी, उहा ॿोली कीअं न अज़ीम हूंदी। ऐं नेठि ईअं कीअं थो थी सघे त अहिड़ी अज़ीम ॿोली अज़ीम क़ौम खां घटि कंहिं क़ौम खे मिली हुजे। अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में पेश कयूं था हिदायत मंगे जी मुख़्तसिर कहाणी नक्शो। चाचा चाचा मस्जिद जो नक्शो लिकाए आयो आहियां। चङो कई पुट, चङो कई। हेॾे त करे त ॾिसां, पर ॿियो त वज़ू सारे अचां। ईअं मस्जिद शरीफ़ जे नक्शे खे हथु लाइण बि सही कोन्हे। पर चाचा अबा 2 मिंट कुल लॻंदा वज़ू साण में, कहिड़ी अची तकड़ लॻी अथई। अबा हीअ त ॾाढो भलो कमु कयो अथई, वाह जी मस्जिद शरीफ़ ठहंदी, असल ॻोठ में गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवंदी। पर हिन नक्शे लिकण खे ते तोखे ॾोकड़ त घणा लॻा अथई। ॿुधाए त पुट, घणा ॾोकड़ लॻा अथई नक्शे ठाहिण ते? चाचा ॾोकड़ वरी कहिड़ा लॻंदा, मुंहिंजो हिकु दोस्त इंजीनियर हो, उन खां मुफ़्त में ठारायो अथमि। वाह पुट, वाह जी ॻाल्हि कई अथई, वाह जो कमु कयो अथई। कहिड़ो इंजीनियर? चाचा हू अशोक कोन्हे, धर्मदास जो पुटु, उन खां लिकायो आहे नक्शो। लाहौर वाला कोता। मस्जिद जो नक्शो वॾेरे नवाब खान जे बूट हेठां चिथाड़जी रहियो आहे ऐं वॾेरो नवाब खान वराए वराए उन ते थुकूं उछलाए रहियो आहे। गॾोगॾु भाइटे खे बि गारियूं ॾेई रहियो आहे। सोच जो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। हमेशह जीअं अवां पंहिंजी क़ीमती राय ऐं पंहिंजूं सलाहूं वॉइस ऑफ लंडन जी ईमेल info@radiovoiceofsindh.com ते उमाणे सघो था। असांखे अव्हांजे पैगामनि ऐं अव्हांजी सलाहतुनि यानी अव्हांजी काराइती सलाहनि जो ओसीड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान सोच जो ज़रूरु प्रोग्राम तां मूंखे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे, सदाईं गॾु। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन